कंबर पीपी एमपी नवाब सरदार खान चांडियो गड़तल ऐं कंबर वारे बंगले ते पुलिस जी चढ़ाई खिलाफ पीपी कंबर सचवा ऐं शहरी एहतियात तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻवान लियाकत अली गोपांग, डॉक्टर इकबाल यूसुफ ब्रोई, रियाज़ चांडियो, कामिर नज़ीर तुंजो, वली मोहम्मद मक्सी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त नवाब सरदार खान चांडियो हिकु इंसान दोस्त ऐं ग़रीबनि जो हॾॾोखी अॻुवाण आहे। मेहर वाक़े में नवाब अॻुवाट ई शफ़ाफ़ इनकारी जी घुर कंदे क़ानून लागू कंदड़ इदारनि सां मुकमल ताउन जो यकीन दहानी कराई हुई ऐं जांच रिपोर्ट में नवाब खे हिन वाक़े मां बरी कयो वियो हो। उन बावजूद कोर्ट जे हुकुमनि ते नवाबनि हर हाज़ुरी ते वञनि पिया, लेकिन IG सिंध बग़ैर कंहिं जांच ऐं इतलाह जे पुलिस अटला साण करे चढ़ाई करे नवाबनि जे लखे चाहींदड़नि जी दिलि आज़ारी कई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हिननि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त हिन मामले ते इंक्वायरी कमीशन विहारे मामले जी जांच करे मुलज़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आफ़ाक़ करीम चांडियो अहिड़े अमल जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे चयो आहे त नवाब जी साख खे हरूभरू नुक़सान रसायो वञे थो, जेको अमल इंतहाई क़ाबिल मज़म्मत आहे। सहाफ़ियुनि जो पीपी एमपी नवाब सरदार खान चांडियो सां जॾहिं राब्तो थियो त फ़ोन ज़रिए ॿुधायो त असां ख़िलाफ़ बेगुनाह कार्रवाई कई वई आहे ऐं IG सिंध सुप्रीम कोर्ट खे जवाब ॾियण लाइ फरियादी धुर सां कमेंटमेंट करे असांजे केस में शाहिदनि खे हिरासा करण ऐं उन्हनि मथां प्रेशर विझण ऐं असांजी पार्टी जे कारकुननि खे हमदर्दनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। असां हर फोरम ते इंसाफ़ ख़ातिर वेंदासीं ऐं असांखे यकीन आहे त असां सां इंसाफ़ थींदो। काज़ी नियाज़ हुसैन VNS कंबर।